बचारे वज़ीर ख्वाजा आसिफ इकनॉमिस्ट की खबर दुरुस्त ऐं बुशरा बीबी के सिक्योरिटी खतरो करार ॾींदे जांच जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ़ वारा बानीअ खे वॾो अक़ुलमंद सम्झंदा हुआ, पर हिक औरत खेसि विकिरो करे छॾियो। ख़ानगी टीवी सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो त इकनॉमिस्ट की खबर दुरुस्त आहे। बुशरा बीबी अॻूणे इंटेलिजेंस सरबराह जनरल फैज़ हमीद लाइ कमु कंदी हुई। संदसि चवणो त बुशरा बीबीअ खे ॾिनल मालूमात कुझु ॾींहंनि में दुरुस्त साबित थी वेंदी हुई। तहरीक इंसाफ़ बानी मुकमल तौर जनरल फैज़ ऐं जनरल बाजवा के कंट्रोल में हो। बचारे वज़ीर जो चवणो हो त मुल्क सां संगीन मज़ाक कई वई, ताक़त लाइ हिक औरत खे लॉन्च कयो वियो, 4-5 साल जी फुरलुट हिक मनसूबे तहत कई वई। ख्वाजा आसिफ जो चवणो हो त नवाज़ शरीफ ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में प्लान तहत फ़ैसिला थिया। फुरलुट जे पैसनि मां पीटीआई बानी खे हिसो मिलंदो, बक़ाया पैसा ॿाहिरि विया। हुन चयो त ऑक्सफोर्ड खां पढ़ी बि इहो सभु करणु अफ़सोसनाक आहे। मुल्क जे कमांड जादू टोणे हवाले कई वई हुई। बुशरा बीबी दुश्मन मुल्क जे हथ लगी वञे हा त संगीन ख़तरा पैदा थी सघनि पिया। बचारे वज़ीर चयो त बुशरा बीबी जा समूरा करतूत जनरल आसिम मुनीर पीटीआई बानी के ISI चीफ तौर लिखी करे हवाले कया हुआ, जंहिं ते बानी नाराज़ थियो ऐं जनरल आसिम मुनीर के उहिदे तां हटायो वियो। ख्वाजा आसिफ चयो त तहरीक इंसाफ़ वारा बानीअ खे वॾो अक़ुलमंद सम्झंदा हुआ, पर हिक औरत खेसि विकिरो करे छॾियो। फुरलुट जे पैसनि मां पीटीआई बानी खे हिसो मिलंदो, बक़ाया पैसा गोगी ॿाहिरि खणी वई। मुर्शिद याणी वटि जेको हिसो आहे उहो किथे न किथे पयल हूंदो।